वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी बडी। अॼु जो टॉपिक ॾाढो इंट्रेस्टिंग आहे त असां सां गॾु रहिजो। अॼु जो टॉपिक आहे इंटरजेक्शन, इंग्लिश ग्रामर फॉर सिंधी लर्नर्स बाय इंग्लिश सिंधी बडी। What is an interjection? An interjection is a word that shows sudden feeling or emotion. इंटरजेक्शन उहो लफ़्ज़ आहे जेको ओचितो एहसास या जज़्बो ज़ाहिर करे थो। पर्पज़ ऑफ इंटरजेक्शन, इंटरजेक्शन जो मक़सद। इंटरजेक्शंस एक्सप्रेस हैप्पीनेस, खुशी, सैडनेस, दुख, सरप्राइज़, हैरानी, पेन, तकलीफ़, एंगर, कावड़। जेको इंटरजेक्शन वर्ड हूंदो आहे, लफ़्ज़ हूंदो आहे, उहो ज़ाहिर कंदो आहे खुशी, दुख, हैरानी, तकलीफ़ या कावड़। पोजीशन इन अ सेंटेंस, interjection can come at the beginning, in the middle, at the end. इंटरजेक्शन जुमिले जी शुरूआत, विच या आख़िर में अचे सघे थो। Punctuation with interjection. Interjections are often followed by exclamation mark, comma. Example: wow, that is amazing. Oh, I forgot my book. हिननि ॿिन्हिनि जुमलनि में वाओ ऐं ओ इंटरजेक्शन आहिनि। इंटरजेक्शंस ऑफ हैप्पीनेस, खुशी जा इंटरजेक्शंस। एग्जाम्पल, मिसाल तौर, वाओ, वाह, हुर्रे, वाह वाह, ये, या, ये। एग्जाम्पल सेंटेंस, हुर्रे, वी वन द मैच, वाह वाह, असीं मैच खटी वियासीं। इंटरजेक्शंस ऑफ सैडनेस एंड पेन, दुख ऐं तकलीफ़ जा इंटरजेक्शंस। एग्जाम्पल्स, मिसाल, अल्लास, अफ़सोस, ओ नो, ओ न, आउच, अड़े। एग्जाम्पल, मिसाल, अल्लास, ही फेल्ड द एग्ज़ाम। अफ़सोस, हू इम्तिहान में फेल थी वियो। इंटरजेक्शंस ऑफ सरप्राइज़। एग्जाम्पल्स, ओ, ओ, वाट, शा, आ। एग्जाम्पल, ओ, आई डिडंट नो दैट। ओ, या मूंखे ख़बर न हुई। इंटरजेक्शंस इन डेली लाइफ। वी यूज़ इंटरजेक्शंस इन डेली कन्वर्सेशन। असीं रोज़मर्रा जी ॻाल्हियुनि में इंटरजेक्शन जो इस्तेमालु कंदा आहियूं। एग्जाम्पल्स, मिसाल तौर, ओ, यू आर हेयर। ओ, तूं हिते आहीं। उप्स, आई मेड अ मिस्टेक। उप्स, मां हिकु ग़लती कई। हे, लिसन टू मी। हे, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध या मूंखे ॿुध। इम्पॉर्टेंट नोट, ज़रूरी ॻाल्हि, interjections have no grammatical relation with sentence. They only express feelings. इंटरजेक्शन जुमिले जे ग्रामर सां तालुक़ नथो रखे, इहो सिर्फ़ ऐं सिर्फ़ जज़्बात ज़ाहिर कंदो आहे। प्रैक्टिस टाइम, मश्क जो वक़्तु। ही तव्हां जे लाइ आहे। तव्हां हिननि ॿिन्हिनि ख़ालनि खे फिल कयो। तव्हां ॿुधायो त हिननि इंटरजेक्शंस मां वाओ, आउच, ओ, अलास मां कहिड़ा ॿ इंटरजेक्शंस हिन सेंटेंसिस में यूज़ थींदा। पहिरियों सेंटेंस आहे, डैश, आई एम वेरी हैप्पी टुडे। डैश, दैट हर्ट माई हैंड। इहो असांजो ॿियो सेंटेंस आहे। प्लीज़ सब्सक्राइब टू माई चैनल। महिरबानी करे मुंहिंजे चैनल इंग्लिश सिंधी बडी खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कयो। सभिनीनि खे ऐं ख़ासि करे सिंधी भाइरनि खे इहो अर्ज़ु कजे थो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कनि, शेयर कनि ऐं लाइक कनि।